अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही आहिनि हमज़ा जा रंग। सुबुह जे पहर में ॾाढो ख़ामोश ऐं सुठो शहर, माण्हू ॾाढा तमीज़दार सिविलाइज़्ड, शहर बि पुरसुकून, विज़िटर बि ॾाढा बहितरीन आयल आहे। सॼी राति पुरसुकून हलंदो रहियो। होटल वारे खे चयुमि गाॾीअ जी पार्किंग, चईंसि गाॾी तव्हां किथे बीहारे छॾियो, कुझु बि थिए मुंहिंजो ज़िम्मो आहे। इट इज़ कॉल्ड पीस। वाह साईं वाह, ही पहाड़ तमामु ख़ूबसूरत पहाड़ आहे, माशाअल्लाह। हुंज़ा ऐं ही साम्हूं सरीना होटल ठही रही आहे। ही तक़रीबन 100-150 कमरनि ते मुश्तमिल सरीना होटल ठही रही आहे। ही बज़ाहिर त वेझो नज़र ईंदा हूंदा, पर तमामु हेठि आहिनि। जेकी लोकेशन आहे तमामु हेठि आहे, घर बि तमामु हेठि आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह।